तालीमी बोर्ड मीरपुर खास में साल 2016 में गैर कानूनी भर्तियों जो इंकिशाफ बाद नेब जी टीम पारां तालीमी बोर्ड ते छापो हणी रिकॉर्ड कयो वियो हो। रिकॉर्ड जी जांच पड़ताल बाद गैर कानूनी भर्तियों जो केस अॻूणे बोर्ड जे चेयरमैन शफीक अहमद खान, अॻूणे सेक्रेटरी बरकत कुरैशी, अॻूणे डिप्टी सेक्रेटरी बोर्ड औरत सैयदा कौसर शाह, बिर तालीम खाते जे अॻवाननि डायरेक्टर जलील अहमद लाशारी, हाजी खान राहू ऐं बोर्ड अमलदार अनवार अहमद मथां दाख़िल कयो वियो हो, जेको केस हैदराबाद जी एहतसाब अदालत में हंधड़ हो। एहतसाब अदालत पारां फैसलो कंदे डो साबित थियण ते अॻूणे बोर्ड चेयरमैन शफीक अहमद खान ऐं अॻूणे सेक्रेटरी बरकत कुरैशी खे 5-5 साल कैद जी सज़ा जो फैसलो ॾिनो वियो आहे, जॾहिं त साॻिए केस में औरत अमलदार सैयदा कौसर शाह खे 3 साल कैद जी सज़ा जो फैसलो ॾिनो वियो आहे, जॾहिं त फैसले बाद बरकत कुरैशी ऐं औरत अमलदार सैयदा कौसर शाह खे हिरासत में वरितो वियो आहे, जॾहिं शफीक अहमद खान मुल्क खां ॿाहिरि वियल आहे। साॻिए केस में नामज़द बोर्ड अमलदार अनवार अहमद फौत थी चुको आहे ऐं तालीम खाते जे ॿिनि अॻवाननि डायरेक्टरनि जलील लाशारी ऐं हाजी खान राहू ते डो साबित न थियण ते आज़ाद करण जो फैसलो ॾिनो वियो आहे। मजीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।